खेरपुर में खजूर मंडी के मशहूर वापारी राजेश कुमार के ईद रात क़त्ल किया वियो हो, जेको गुजरात बणियल हो। खजूर मंडी के वापारी में बेचैनी छायल हुई ऐं डप खां मंडी जा वापारी जेके घरनि ताईं महदूद बणियल हुआ। एसएसपी खेरपुर अमीर सऊद मंगसी क़त्ल की जांच लाइ 2 टीमूं जोड़े वरतियूं, जंहिंमें हिक टेक्निकल टीम भी शामिल हुई। ब्लाइंड मर्डर हुयो ऐं जहिड़ी सेंसिटिविटी ताजिर बिरादरी ऐं हिंदू बिरादरी जे तरफ़ां हुई, उन हवाले सां असां फौरन रिएक्ट कयोसीं, मौके ते पहुतासीं ऐं सॼे हिन इंसिडेंट खे ॾिठोसीं। हॉस्पिटल बि पहुतासीं, पोस्टमार्टम कंडक्ट थियो ऐं फौरी असां 2 टीमूं तश्कील ॾिनियूं, हिकिड़ी टेक्निकल टीम ऐं ॿी कन्वेंशनल। खेरपुर पुलिस हिशमत मल ऐं भोजो मल के गिरफ्तार करे वरतो, जिन ॾोह जो एतराफ़ भी कयो त असां टारगेट किलर वाहिद शर ऐं सबकतुल्ला मेमुण के पैसा ॾिना त राजेश कुमार के क़त्ल करे ॾियो। हशमत मल ऐं भोजू कुमार जेको कन्वर्टेड थी वियो हाणे दीन मोहम्मद आहे, उहे 2 अरेस्ट थिया। रेकी करण वारो ज़फर फुलपोटो उहो अरेस्टेड आहे। एसएसपी खेरपुर अमीर सऊद मंगसी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हशमत मल ऐं भोजो मल ऐं वाहिद शर सबकतुल्ला ऐं ज़फर फुलपोटो के गिरफ्तार किया वियो आहे, जिन जो सो वापारी अगवान के क़त्ल करण जो एतराफ़ भी किया है। एसएसपी खेरपुर ऐं उन जी टीम जी कामयाबी खां पोइ वापारी अगवानन एसएसपी खेरपुर के अजरक ऐं गुलन जा हार भी पिया रहा। कैमरामैन वहीद अली शर सां गॾु शबीर फलियो, सिंध टीवी न्यूज़ खेरपुर।